गुज़िरियल ॾींहुं अमेरिका टिकटॉक ते पाबंदीअ जो इशारो ॾिनो हो ऐं अॼु बर्तानिया टिकटॉक ते पाबंदी हणी छॾी आहे। चीन बर्तानिया जे फ़ैसिले ते रद्दअमल बि ॾिनो आहे, पर टिकटॉक पंहिंजो हिकु नओं फीचर बि जारी कयो आहे जंहिंसां सभु कुझु तब्दील थी वेंदो। सोशल मीडिया ऐप टिकटॉक में अहिड़ी तब्दीली कई वई आहे जेका उन जे इस्तेमाल जो तजुर्बो ई तब्दील करे छॾींदी। कंपनी हिकु ब्लॉग पोस्ट में ॿुधायो आहे त हाणे वापेदार पंहिंजी फॉर यू फीड खे रीसेट या रिफ्रेश करे सघनि था। फॉर यू उहा फीड आहे जिते ऐप एल्गोरिदम सां वीडियोज़ खे रिकमेंड कंदी आहे ऐं आम तौर ते वापेदार जी दिलचस्पी वारियूं वीडियोज़ ईंदियूं आहिनि। वापेदार तरफ़ां फॉर यू फीड खे रीसेट कबो त उन सां मवाद अहिड़ो अची वेंदो जंहिंखे हुन अॻु न ॾिठो हूंदो। कंपनी ॿुधायो त इहो फीचर अहिड़नि माण्हुनि लाइ मददगार साबित थींदो जेके रिकमेंड पोस्ट मां बेज़ार थी वञनि था। हिन फीचर खे इनेबल करण सां फॉलोइंग फीड प्रोफाइल ऐं इनबॉक्स ते को असर न पवंदो। वापेदार हिन फीचर लाइ मवाद चूंडण लाइ हैशटैग्स जो इस्तेमालु करे सघनि था। ॿिए पासे अमेरिका जी धमकियुनि ऐं बर्तानवी पाबंदी बाबति चीन जो चवणु आहे त बर्तानिया में सरकारी फ़ोन्स में टिकटॉक जे इस्तेमाल ते पाबंदीअ जो फ़ैसिलो हक़ीक़तुनि जे उबतड़ आहे। फ़ैसिलो बर्तानिया में लाॻापियल कंपनियुनि जे मामूल जे कमनि में मुदाख़लत आहे। हिन फ़ैसिले सां बर्तानिया पंहिंजे मुफ़ादनि खे ई नुक़सानु पहुचाईंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk